वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त पाड़ेसरी मुल्क ओगाड़नि में पाकिस्तान खां तमाम घणो अॻिते ऐं हू IMF खां कर्ज़ वठी रहिया आहिनि। ओगाड़नि जो टारगेट हासिल करण बदिरां करप्शन, फ्रॉड ऐं लालच जे वर चढ़ी रहियो आहे। भर पासे जा मुल्क अॻिते पाकिस्तान किश्तो खणी पिनंदो रहे इहो मुमकिन नाहे। मुल्क ते कर्ज़नि जो भार ऐं टैक्स गॾु करणु चैलेंज आहे। टैक्स टू GDP जो फ़र्क़ु पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो बणिजी वियो आहे। क़ौम खे FBR जे क़ाबिल ऐं ईमानदार ऑफिसरनि ते फख़्र आहे। ख़ुलूस ऐं मेरिट खे नज़र में रखी अच्छे कारे खे अलॻि कयो वेंदो। ख़राब कारकर्दगी ॾेखारींदड़ ऑफिसरनि खे मौक़ो फराहम न कयो वेंदो। कणक ॿाहिरां घुराइण बाबति वज़ीर आज़म जी जांच कमेटी तरफ़ां अॻूणो निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ तलब। सेक्रेटरी फूड सिक्योरिटी कैप्टन रिटायर्ड मोहम्मद महमूद ऐं कैप्टन रिटायर्ड आसिफ खां आॾी पुछा मुकमल। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर गोहर इजाज़ ऐं मोहसिन नक़वी खां बि जांच कई वेंदी। जांच कमेटी जो चवणु आहे त कणक ॿाहिरां घुराइण में अॻूणी वफ़ाक़ी काबीना जे किरदारु तमामु घणो अहम आहे। सलीम हैदर पंजाब, फैसल करीम कुंडी KP, जाफर मंदोखिल बलोचिस्तान जो गवर्नर मुक़रर। सदर आसफर ज़रदारी टिनी गवर्नर जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। पीपल्स बस सर्विस में हाणे स्मार्ट कार्ड ज़रिए भाड़े जी ओगाड़ी कई वेंदी। वॾे वज़ीर बरादरी शाह ऑटोमेटेड फेयर कलेक्शन सिस्टम जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर मुरादरी शाह जो चवणु आहे त सिंध में पीपल्स बस सर्विस अवाम जी सहूलियत लाइ शुरू कई वई आहे। ट्रांसपोर्ट जे शोबे में डिजिटलाइज़ेशन शुरू कई वई आहे। सिंध सरकार पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत केतिरा ई मनसूबा मुकमल कया आहिनि। सीनियर वज़ीर शजील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध में ट्रांसपोर्ट जे शोबे खे जदीद बणाए पियो वञे। अवाम जदीद टेक्नोलॉजीअ सां अवाम जे सफ़र खे सवलो करे रहिया आहिनि। ऑटोमेटेड सिस्टम सां भाड़े जी ओगाड़ी में शफ़ाफ़ियत ईंदी। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में इज़ाफ़े बावजूदि पीपल्स बस सर्विस जे भाड़े में इज़ाफ़ो न थींदो। सिंध सरकार सब्सिडी ॾींदी। सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे तरफ़ां कराची में आलमी सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस ॾेही तोड़े परॾेही अदीबनि ऐं दानिशवरनि जी शिरकत। ज़ुल्फ़कार शाह जो चवणु आहे त मुल्क में लिसानियत जी गुंजाइश नाहे। सिंधी ॿोली जे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ शहरनि जा माण्हू शरीक आहिनि। भारत में क़ाइम सिंधी ॿोलीअ खे हथी ॾींदड़ काउंसिल सां राब्तो करणु घुर्जे। बर्तानिया मां सिंधी ॿोली जा दस्तावेज़ घुराइण जी कोशिश कई वेंदी। सरदार शाह जो चवणु आहे त सिंधी ॿोलीअ ते कमु करणु घुर्जे। ड्राइंग रूम में वेही आराम नथो करे सघिजे। कानून साज़ असेंबली ज़रिए सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारे सघिजे थो। सिंध में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 3 ॿारड़ा पोइ त रते देरे में 2 ॿारड़ा हयाती विञाए वेठा। शेख भिरकियो में 6 वरियनि जे सईद खान पठान उरड़ी सबबि दमधणी हवाले थी। जामशोरे में 2 नौजवाननि जी गिरफ़्तारी के ख़िलाफ़ वारसनि जो औरतुनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो। सुपर हाईवे ते धरणो, ट्रैफिक मुअत्तल। वारसनि जो चवणु आहे त एक्साइज़ पुलिस रिश्वत न ॾियण ते 2 नौजवाननि खे 10 किलो चर्स केस में चालान कयो आहे। एक्साइज़ एहलकार मंशिया जे कारोबार में पाण मुलविस आहे। ऐं लाखों एक्सप्रेस शानवास ॾाहणी क़ौमी क्रिकेट टीम में वापसी लाइ सरगर्म। संदसि चवणु आहे त क़ौमी क्रिकेट टीम में वापसी जो वाहिद रस्तो डोमेस्टिक क्रिकेट आहे। टेस्ट स्क्वाड में शामिल थियण लाइ तमामु घणी महिनत करे रहियो आहियां। डोमेस्टिक क्रिकेट मुकमल खेॾण लाइ फिटनेस जो ख़्यालु रखणो पवंदो।